थाणे जे हद में अणॼातल चोरनि पारां घर में घिड़ी चोरी जी कोशिश। सुजाग थियण बाद घरधणियुनि जी मज़ाहमत। फायरिंग सबबि हिकु मुबैना चोर मारिजी वियो। मदजी थाणे जे हद ॻोठ जागीर शेख में गुज़िर राति देर सां 6 अणॼातल चोरनि घर में घिड़ी ॻोठाणे इमाम बख़्श मस्तोई जूं मेहूं चोरी करण जी कोशिश कई त घरधणी सुजाग थी पिया। जंहिंखां पोइ घरधणियुनि जे मज़ाहमत करण ते चोरनि ऐं घरधणियुनि विच में मुक़ाबिलो थी पियो ऐं ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिकु मुबैना चोर मारिजी वियो। जनत साथी मौक़े तां फायरिंग कंदा फरार थी विया। इतला बाद मदजी पुलिस पहुची मारिजी वियल चोर जो लाश पंहिंजे तहवील में वठी मदजी तहल खे इस्पताल आंदो। जनत घरधड़ी इमाम बख़्श मस्तोई राब्तो करण ते ॿुधायो त ॿ ॾींहं अॻु अणॼातल चोरनि संदसि घर में घिड़ी 2 मेहूं, सोलर प्लेटूं, बैटरियूं ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। जंहिंखां पोइ गुज़िर राति हिकु भेरो ॿीहर 6 चोरनि घर में घिड़ी मेहूं चोरी करण जी कोशिश कई। हुन चोरनि जे चोरी करण दौरान सुजाग थियण ते चोरनि मथनि फायरिंग शुरू करे ॾिनी ऐं मज़ाहमत कंदे जवाबी फायरिंग में मुबैना हिकु चोर मारिजी वियो। जनत साथी मारिजी वियल चोर जो लाश छॾे मौक़े तां फायरिंग कंदा फरार थी विया। ॿिए पासे मदजी थाणे ते मुक़रर SHO संदोरो लाशारी राब्तो करण ते ॿुधायो त वाक़े जो इतला मिलण बाद पुलिस पहुची घरधणियुनि जे फायरिंग में मारिजी वियल मुबैना चोर जो लाश खणाए तहल खे इस्पताल आंदो आहे। जनत मारिजी वियल चोर जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई पई वञे।